अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल तकरार जे खां पोइ कहिड़ो ड्रामो ईंदो, छा ड्रामो नओं ईंदो या न ईंदो, छा ड्रामे जी टाइमिंग साॻी हूंदी, छा ड्रामो जेको नओं अचण वारो आहे उहो सिंध टीवी ते हलायो वेंदो या KTN ते हलायो वेंदो। इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर अवां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त तकरार खां पोइ हिकु नओं ड्रामो ज़रूरु अचण वारो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त मीर ऑफिशियल जे चैनल ते कुझु दोस्तनि पंहिंजी जेको आहे वीडियो बि जारी कई आहे जंहिंमें रिकॉर्डिंग हली रही हुई ऐं उन रिकॉर्डिंग में जेको आहे इहो ॾेखारियो वियो त हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे जंहिंमें मजू ऐं निसार शाह ऐं ॿिया कुझु एक्टर मौजूदु आहिनि ऐं उन ड्रामे जो नालो आहे चंड ग्रहण। दोस्तों जी हा दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे जंहिंजो नालो चंड ग्रहण आहे जंहिंमें निसार शाह, मजू, मीर ऐं ॿिया कुझु नवां अदाकार ऐं पुराणा अदाकार बि मौजूदु हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे जी टाइमिंग अञा न ॿुधाई वई आहे ऐं न ई इहो ॿुधायो वियो आहे त कहिड़े तारीख़ ते हिन ड्रामे जो प्रोमो या एपिसोड ॾेखारियो वेंदो। पर दोस्तों तव्हांखे जीअं नई अपडेट आई तव्हां ॿाहिरनि ताईं शेयर करे छॾींदासीं। ओसि ताईं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों असांजो वीडियो सही लॻे त असांजे वीडियो खे लाइक बि कंदा। दोस्तों उन खां अलावा हिकु ॿियो बि ड्रामो अचण वारो आहे जंहिंजी अपडेट तव्हांखे नए वीडियो में